दोस्तों मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं पाण प्रोग्राम आहे सियासी कचहरी में अॼु जूं अख़बारूं छा थियूं लिखनि ते पाण त जेको आहे सो ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु अख़बारूं छा थियूं लिखनि ऐं उन में का कहिड़ी ख़बर आहे, का ख़ासि ख़बर आहे या न आहे। ऐं जेके सिंधी अख़बारूं आहिनि, लीड अख़बारूं आहिनि ऐं तमामु घणियूं जेके सिंध में पढ़ी वञनि थियूं, उहे अॼु छा थियूं लिखनि। जेके नवां मौसम आलमी सूरत हाल आहे, सिंध जी सूरत हाल आहे, ऐं उन बाबति पाण कचहरी कंदासीं। ऐं अॼु असां वटि को बि मेज़बान न आहे, इन करे पाण अकेला ई अकेला आहियूं ऐं अकेला ई तव्हांखे ख़बरूं ॿुधाईंदासीं त अॼु जूं अख़बारूं छा थियूं चवनि। पाण अॼु पहिरीं अख़बार कंदासीं पंहिंजी अख़बार, ऐं पंहिंजी अख़बार जी अॼु लीड ख़बर आहे अफ़गानिस्तान बाबति जेको चए थी त जर्मनी समेत यूरोपी मुल्कनि पारां अफ़गानिस्तान ते तालिबान जी ज़बरदस्ती कब्ज़े ऐं शरीयत लागू थियण जी सूरत में इमदाद बंदि करण जी धमकी। अफ़गान हुकूमत पारां तालिबान खे इक़्तिदार में भाईवारी जी आच, तालिबान जो गज़नी ऐं हिरात सूबनि ते बि कब्ज़ो। क़तर जी राजधानी दुआ में जारी ट्राइका प्लस ॻाल्हियुनि में वॾी घबराई, हमला बंदि करण जी शर्त ते तालिबान खे इक़्तिदार में भाईवारी ॾियण लाइ तयारु आहियूं अफ़गान इख़्तियारियूं। हीअ सूरत हाल आहे जेका लीड ख़बर अॼु पंहिंजी अख़बार छपी आहे। उनखां सवाइ अॼु सुपर लीड का बि कान्हे का। ॾिठो वञे त अफ़गानिस्तान जी सूरत हाल ॾींहों ॾींहुं गंभीर थींदी पई वञे या गंभीर बणाई पई वञे। इहे ॿ अहम सुवाल आहिनि। छाजे करे त ॾिठो इहो बि आहे त आलमी जेके साम्राजी ताक़तूं आहिनि उन्हनि सदाईं जेको आहे सो पंहिंजा मफ़ाद हासिलु करण लाइ ॿियनि जे कुल्हे ते बंदूक रखी आहे। ऐं अहिड़ी सूरत हाल असां वटि अफ़गानिस्तान में रही आहे त अफ़गानिस्तान खे बि क़ुर्बानीअ जो हमेशह बकरो बणायो वियो आहे। ऐं अमेरिका पंहिंजी लठ सरदारी क़ाइमु करण लाइ जेको आहे सो सदाईं इन अफ़गानिस्तान खे इस्तेमालु कयो आहे, पर ऐं रूस जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कयो वियो। ऐं तालिबान पैदा कया विया, जंहिंमें पाकिस्तान जो बि वॾो हिसो रहियो तालिबान पैदा करण में। ऐं तालिबान पैदा करे अफ़गानिस्तान खे सुपर पावर जेको आहे रूस खे शिकस्त ॾियण जी कोशिशि कई वई, रूस खे टोड़ायो वियो। ऐं पोइ उहे तालिबान वधंदा जॾहिं अमेरिका जे ॻीचे में पिया या सायो करे विधा विया आलमी सूरत हाल खे मटाइण लाइ, त वरी अमेरिका पाण अचे लठ खणी जेको आहे सो अफ़गानिस्तान में वेठो। हाणे अफ़गानिस्तान में 20 साल रहण खां पोइ बि हिननि मुकमल तौरु कंट्रोल न कयो या न थी सघियो या हिननि न करणु चाहियो। इहे बि सुवाल अहम आहिनि त इन सूरत हाल में हाणे अफ़गानिस्तान जी सूरत हाल जॾहिं अमेरिका चए थो मां पंहिंजा टपड़ ॻोल्हंदो त करे थो, त ओचितो ई तालिबान उभरनि था ऐं वॾी ताक़त सां उभरनि था। त इहा सूरत हाल ॾाढी तशवीशनाक आहे। ऐं जेकॾहिं इक़्तिदार में भाईवारी आहे त जेका आम तौरु ख़्यालु वञे थो या तवजो साम्हूं अचे थो त अमेरिका तालिबान खे भाईवारी ॾियणु चाहे थो। उहो इन जे करे त हिनखे वरी चाइना हिन लाइ मसइलो आहे। ऐं अमेरिका सदाईं ईअं कंदो आहे। ऐं हिकिड़े मुल्क खे जेको आहे सो सबक़ु सेखारण लाइ तालिबान इंतिहा पसंदि पोइ अहिड़ियूं धुरियूं पैदा कयूं वेंदियूं आहिनि। ऐं लॻे बि ईअं थो त तालिबान खे हिसेदारी ॾियारे ऐं चीन लाइ इहो मसइलो पैदा कयो वेंदो। इहा जी जेका लीड ख़बर हुई पंहिंजी अख़बार में। ऐं पंहिंजी अख़बार में वधीक जॾहिं ख़बरुनि ताईं हलंदासीं त आलमी ख़बरूं ई नज़र अचनि थियूं। दासू हमले में अफ़गान सरज़मीन इस्तेमालु थी, रा ऐं NDS मुलवस आहिनि। पाकिस्तान इहो वाज़िह चयो आहे त दासू हमलो जेको आहे सो माना दासू ते हमिलो थियो। पहिरें त इहा त ॻाल्हि लिकाए रहिया हुआ त दासू ते हमिलो ई न थियो आहे ऐं हादिसो थियो आहे। पर हाणे ॻाल्हियूं चिटियूं थींदियूं थी वञनि त पाकिस्तान में दहशतगर्दी अफ़गानिस्तान मां थिए पई। ऐं वरी इल्ज़ाम हणनि था भारत ते अफ़गानिस्तान पंहिंजा सिक्योरिटी चेक करण लाइ तयारु न आहिनि, पंहिंजी सिक्योरिटी सुधारण लाइ तयारु न आहिनि। इल्ज़ाम ॿियनि ते हणणु सवला आहिनि, पर पाकिस्तान अञा ताईं पंहिंजी सिक्योरिटी सुधारे न सघियो आहे। उन में घणियूं तमामु खामियूं आहिनि। उनखां सवाइ पंहिंजी अख़बार में हिकिड़ी अहम ॿ ख़बर लॻल आहे जेका 2 नंबर पेज ते आहे त हाले जी ढंढ ते साइन बोर्डनि मां सिंधी ॿोलीअ खे निकाले ॾिनी वई आहे। ढंढ ते तारफ़ी ऐं भलीकार जा साइन बोर्ड सिंधीअ बदिरां उर्दू ऐं अंग्रेज़ीअ में लिखियलु आहिनि। सियासी समाज अॻवान पारां मज़मत साइन बोर्ड सिंधीअ में लिखाइण जो मुतालबो। कहिड़ी अफ़सोस जी ॻाल्हि कजे, केॾो पिटको पिटिजे। असां दाऊं करे करे सिंध जा माण्हू दाऊं करे करे थकिजी पिया आहिनि त बाबा सिंधी ॿोली जेका सिंध जेका पाकिस्तान जी बानी सूबो आहे, उनजी ॿोली जेका हज़ारे साल क़दीम आहे, उनजी ॿोली अॼु बि ॾुतड़ियल आहे, पंहिंजे धरतीअ ते बेघर थियल आहे। रुॻी हाल जी ढंढ न आहे। तव्हां कराची ॾिसो, हैदराबाद ॾिसो ऐं नेशनल हाईवे ॾिसो, क़ौमी शाहरा जेको मोटरवे थियो
उन ते समूरा साइन बोर्ड ऐं ख़ुदि यूनिवर्सिटी जा तइलीमी इदारनि में बि सिंधी ॿोली खे निकाली ॾेई उते उर्दू मिले लिखियो पियो वञे। असांखे बि कंहिं बि ॿोली सां को इतराज़ न आहे, सभु ॿोलियूं असांखे पंहिंजियूं आहिनि, पर ॿियनि ॿोलियुनि जी भेट में सिंधीअ खे दॿाइणु, सिंधीअ खे सां माट जी माउ वसूल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न थियणु घुरिजे। असां हुकूमत खां इहो ई पुरज़ोर मुतालबो कंदासीं त हाल जी ढंढ हिकिड़ी बरहाड़ी जे इलाइक़े जी ढंढ आहे, भली तव्हां उर्दू में साइन बोर्ड हणो, असांखे को इतराज़ न आहे, तव्हां अंग्रेज़ी में पढ़ो, पर सिंधीअ में इहे साइन बोर्ड लॻणु ज़रूरी आहिनि। उनखां पोइ पाण अचूं था वरी ॿी अख़बार आहे सोभ में बि जेका लीड आहे उहा वरी हिन जी इमरान ख़ान जी आहे लीड ख़बर। अमेरिका भारत खे स्ट्रेटेजिक पार्टनर करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे, तंहिं करे उनजो पाकिस्तान सां रवैयो मुख़्तलिफ़ आहे। इमरान ख़ान इहो ठहंदो भारत अमेरिका जे लाइ सदाईं कमु कंदो रहियो, सदाईं कमु न कंदो रहियो आहे, पाकिस्तान ई सदाईं कमु कंदो रहियो आहे, पर हींअर अमेरिका जा मफ़ाद भारत में आहिनि, भारत जा मफ़ाद अमेरिका में आहिनि, जंहिंजे करे हुननि जी गठजोड़ अञा ताईं जारी आहे। छाकाणि त वरी तव्हां चीन जो मसइलो आहे, चीन जे तकरार जे सूरत में, छाकाणि चीन ऐं भारत जो तकरार रहंदो आयो आहे, उनजो फ़ाइदो वठण लाइ वरी हाणे अमेरिका सपोर्ट पियो करे हिनखे भारत खे। इहा सूरत हाल आहे। दासू वारी साॻी आहे जिते पाण ॻाल्हि ॿोल कई आहे। इहे अहम ख़बरूं सोभ जूं आहिनि। उनखां सवाइ इश्तिहार आहिनि, इश्तिहारनि सां भरपूर अख़बारूं आहिनि अॼु, ऐं जंहिंजे करे पढ़ंदड़ जेके आहिनि अहम ख़बरुनि खां अॼु महरूम आहिनि। ऐं तक़रीबन फ्रंट पेज ते जेको आहे सो आलमी सूरत हाल छायल नज़र अचे थी, भई अंदरि ख़बरूं आहिनि, हेॾां रुॻी इश्तिहार अख़बारनि सां भरियल आहिनि। पाण वरी अॻिते वधूं था इबरत तरफ़। इबरत सिंधी पुराणी अख़बार आहे ऐं इहा बि सुपर लीड हिन जी चेंज आहे इबरत जी। उहा वरी कोरोना जा वधीक 102 मरीज़ फ़ौत, 1 साल में SOP जूं बदतरीन भंजकड़ियूं, सियासतदान न तूफ़ान तरफ़ां थियूं आहिनि। माना SOP जी भंजकड़ी सियासतदान कई आहे। कंहिं बि सूरत में मुल्क अंदरि सियासत खे बर्दाश्त न कयो वेंदो। लूली लंगड़ी जमूरियत आहे, गेड़ी बि आहे, पर पोइ बि जमूरियत हूंदी आहे, पर कंहिं बि सूरत में हीअ सियासत खे बर्दाश्त करण तयारु न आहिनि। जेको मौक़ो मिले थो उन में सियासत खे ख़्वार ख़राबु करिणो आहे त जीअं माण्हुनि जो ध्यानु उन तां हटायो वञे। उनखां सवाइ ॿी जेका लीड ख़बर आहे उहा वज़ीर अज़म जी आहे, पाण हिन में ॾिसी चुका आहियूं। ऐं उनखां पोइ अॼु बि हिन ते अख़बारुनि ते इश्तिहार तमामु घणा आहिनि। योम पाकिस्तान अचिणो आहे, पाकिस्तान जी आज़ादी ॾियारो भली हुजे, पर हाणे माण्हुनि खे पंहिंजे ख़बरुनि खां महरूम करणु का सुठी रवायत न आहे। इन करे सभु अख़बारूं अॼु हिन सां भरियलूं आहिनि। फ़िलहालु पाकिस्तान जी बि इहा सूरत हाल आहे ऐं जीजल जी बि आहे। जीजल खे पाण अंदरां ॾिसूं त जीजल में अंदरां पाण खे पढ़ण लाइ छा थो मिले। फ्रंट पेज इश्तिहारनि सां भरियल आहे, अंदरि बि इश्तिहार हेॾां तेॾां इश्तिहार आहिनि। अॼु जूं अख़बारूं तक़रीबन इश्तिहारनि सां भरियलूं आहिनि। ऐं पाण वरी पोइ वरी पंहिंजी अख़बार तरफ़ अचूं था त उनजा सुफ़ा तमामु घणा आहिनि ऐं उन में वधीक शयूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। उन में हिकिड़ी शइ अहम जेका हूंदी आहे त हिन में बुर्ज जेको आहे सो अॼोका बुर्ज उहे रोज़ु हूंदा आहिनि। ऐं बुर्ज छा था चवनि, पंहिंजा सितारा अॼोको ॾींहुं कीअं, पंहिंजो अॼोको ॾींहुं कीअं रहंदो। बुर्ज अमल चए थो त अॼु मोहबत जे मामले में बहितरी ईंदी ऐं ख़ुशि नसीबी थींदी। अव्हांखे लाॻापन में बहितरी आणण लाइ पंहिंजे रवैये में तब्दीली आणणी पवंदी। बुर्ज असद चए थो त ज़ाती ज़िंदगी ऐं कारोबारी ज़िंदगीअ में अदल क़ाइमु करणु ज़रूरी आहे। अव्हांखे सभिनी खे हिकु जहिड़ी नज़र सां ॾिसणु घुरिजे। बुर्ज कोस थो चए त अव्हांखे पंहिंजे कारोबारी भाइवारनि ते एतमाद करणु घुरिजे, छाकाणि त बेतमादीअ सां अव्हां ॿीहर अकेला रहिजी वेंदा। बुर्ज सोर थो चए त अॼु बि अव्हां जे मामलनि में शिदत रहंदी, जंहिं सबबु अव्हां ते ज़हनी दबाउ ईंदो। अव्हां लाइ बहितर आहे त ख़ामोशी इख़्तियार कयो। ख़ामोश बि इंसान खे रहणु घुरिजे। बुर्ज संभला चए थो जेकॾहिं अव्हां पंहिंजो वज़न घटाइणु चाहियो था त अॼु खां शुरूआति करियो। वज़न वधण सबबु अव्हां जी सिहत मुतासिर थी सघे थी। बुर्ज जिद्दी चए थो त अॼु अव्हांखे कंहिं अहिड़ी दावत में शिरकत करणी पइजी वेंदी जंहिं जे बारे में अव्हां सोचियो ई न हूंदो, या इन लाइ ख़ुशख़बरी आहे। बुर्ज जूज़ा चए थो त अव्हांखे अॼोके ॾींहुं ख़ामोशीअ सां गुज़ारणु घुरिजे, छाकाणि त अजाई बहस मुबाहिस सां नुक़सानु अव्हांखे ई थींदो।
ऐं बुर्ज मीज़ान थो चए त अॼोके ॾींहुं ॿारनि सां गॾु गुज़ारणु बहितर साबित थींदो, छाकाणि त सॼे हफ़्ते जी थकावट ख़तमु करण लाइ अॼोको ॾींहुं अव्हां लाइ बहितर आहे। ऐं वरी बुर्ज दिलो चए थो त मुस्बत सोच ई अव्हां लाइ फ़ाइदेमंद रहंदी ऐं हफ़्ते जी पुॼाणी बि मुस्बत अंदाज़ में थींदी। घर भातियुनि सां प्यार वारो रवैयो रखो। ऐं बुर्ज सरतान चए थो त दुश्मननि ते करड़ी नज़र रखो ऐं अॼु कंहिं बि शइ जो सदको ॾियण सां इलामतूं टरी वेंदियूं। अव्हां में मुस्तक़िल मिज़ाजी जी वॾी खोट आहे। ऐं वरी अॻिते बुर्ज अकरब चए थो त अव्हां जा वालदेन अव्हां जी लापरवाही सबबु सख़्तु परेशान आहिनि। पंहिंजे वालदेन खे तंग न करियो, छाकाणि त उहे अव्हां जी बहितरी चाहिनि था। ऐं वरी आख़िरी जेको बुर्ज आहे बुर्ज होत चए थो त अव्हां लाइ अॼोको ॾींहुं ॾुखियो आहे, उन करे पंहिंजा समूरा फ़ैसिला सोचे सम्झी करियो ऐं को बि क़दम तकड़ में खणण खां पासो करियो। जी दोस्तो, इहे हुयूं अॼोकियूं अख़बारूं ऐं जिन ते पाण अॼु जेका अख़बार जी जेको फ्रंट पेज आहे उहो आलमी ख़बरूं ख़ासि करे अफ़गानिस्तान मसइले ते भरियलु आहे ऐं अंदरि इश्तिहार आहिनि ऐं मक़ामी ख़बरूं तमामु घटि आहिनि। सिंध जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे ऐं सॼी दुनिया जी सूरत हाल ते पाण वधीक सुभाणे ॻाल्हाईंदासीं ऐं इहा हिकिड़ी उमेदु रखंदासीं त का सुभाणे सुठी ख़बर मिले। रोज़ु पाण खे सुठी ख़बर का कोन थी मिले ऐं जॾहिं तॾहिं खून ख़राबो, दहशत, वहशत, अनारकी फैलियल आहे, जंहिं सबबु माण्हू परेशान आहिनि ऐं असांखे उमेदु करणु घुरिजे त असां लाइ का सुभाणे का नई ख़बर ईंदी। ऐं सुभाणे ताईं ॾींदा पंहिंजे मिज़मान ज़ाहिद राजपूत खे इजाज़त। अलाह।